अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू महाराज किचन। फ्रेंड्स, महाराज किचन में अॼु असां तव्हांजे लाइ मज़ेदार क्रैनबेरी सॉस जी रेसिपी खणी आया आहियूं। ही क्रैनबेरी सॉस ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु पैन में असां क्रैनबेरीज़ विधा आहिनि तक़रीबन 8 आउंस जे क़रीब। खंडु विझूं था 4 टेबल स्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। हाणे पाणी विझूं था 4 टेबल स्पून। दालचीनी जो पाउडर विझूं था 1/3 टीस्पून। नंढनि बोटनि जो पाउडर आहे 1/4 टीस्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे ढकु ॾेई करे तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां क्रैनबेरीज़ खे तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे असां एप्पल क्यूब्स विझूं था। 2 अदद नंढी साइज़ जा सावा सूफ़ खणी असां क्यूब्स में कटे छॾिया आहिनि ऐं उहे बि ऐड कयूं था ऐं मिक्स करे छॾियो आहे। हाणे लूणु विझूं था 1/4 टीस्पून। ऐं ढकु ॾेई करे 5 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, 5 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते असां क्रैनबेरी सॉस खे पचायो आहे ऐं हाणे सॉस घाटो थियणु लॻो आहे। हाणे असां अखरोट विझूं था 1 कप ऐं मिक्स कयूं था। माखी विझूं था 2 टेबल स्पून। ऐं चङी तरह सां मिक्स कयो आहे। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ विझूं था ऑरेंज ज़ेस्ट 1/2 टीस्पून। नारंगीअ जी खल खे असां कद्दूकश करे उहा विधी आहे, जी तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो। ऐं इन खां पोइ हाणे विझूं था ऑरेंज जूस। 1 अदद नारंगी खणी असां उनजो जूस बि विझी छॾियो आहे। ऐं हाणे चङी तरह सां मिक्स कयूं था। जी फ्रेंड्स, चङी तरह सां मिक्स करण खां पोइ असांजो मज़ेदार क्रैनबेरी सॉस हाणे सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।